दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे सीरियल नगर पापनगर ड्रामे ते। पापनगर जी हिकु ज़बरदस्त बहितरीनु अपडेट्स तव्हांखे ॾींदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त उदासी टेक यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। तव्हांजो घणो टाइम वेस्ट न कंदासीं ऐं अॼु जी अपडेट दोस्तों ख़ासि करे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पापनगर ड्रामे जो तव्हां वॾो इंतज़ारु कयो हूंदो, वेट कयो हूंदो ऐं होॾां वीरनि जी बस्ती ड्रामे जो बि इंतज़ारु कयो हूंदो त बाबा अॻिते जेको आहे 69-70 क़िस्त वीरनि जी बस्ती ऐं पापनगर जी 14-15 एपिसोड छो न आया। कल्ह बि मां तव्हांखे ॿुधायो, काफ़ी दोस्तनि खे अपडेट मिली हूंदी, काफ़ी खे न मिली हूंदी। इन जे करे अॼु ॿीहर अपडेट असां अपलोड कई आहे यूट्यूब ते त बाबा 12, 11 ऐं 12 मुहर्रम खां पोइ इहे ड्रामे जूं क़िस्तां बक़ाया अॻिते हलायूं वेंदियूं, पापनगर ड्रामे जूं बि ऐं वीरनि जी बस्ती जूं बि। छो त मुहर्रम अची वियो, इन जे करे ड्रामो बंदि करिणो पइजी वियो ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे। ड्रामा गाना बंदि हुजनि मुहर्रम में त अञा बहितर ॻाल्हि आहे, छो त ॾुख जो महीनो आहे। ऐं हाणे 12 तारीख़ खां पोइ पापनगर ड्रामो बि हलायो वेंदो ॿीहर ऐं वीरनि जी बस्ती बि अॻिते बक़ाया एपिसोड 69, 70, 71, 72 जेका एपिसोड आहिनि अॻिते हलंदा ऐं ड्रामा बंदि कोन थींदा। काफ़ी दोस्तनि जा कमेंट आया छा ड्रामा बंदि थी विया? बंदि कॾहिं बि कोन थींदा। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।